हाला वेझो क़ौमी शाहरा लॻ नामालूम पेशतर औरत जो लाश हथ फोती औरत जो लाश ज़मीन ते पयल ॾिसी माण्हुनि हाला पुलिस खे इतला ॾिनो। वाक़े जी इतला ते SHO हाला इमामुद्दीन ॾाहाणी पुलिस एहलकारनि सां गॾु वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए तालक अस्पताल हाला आंदो, जिते संदसि सुञाणप ॻोठ सुखियो मीरजत जे रहवासी मिसमात ज़िंदो ज़ाल लखा ॾिनो मीरजत तौरु कई वई। अहिड़ो इतला फोती औरत जे पुट मुख़्तियार मीरजत खे ॾिनो वियो, जंहिं पंहिंजी अमर जी सुञाणप कंदे ॿुधायो त अमर जी उमिरि 75 साल आहे ऐं संदसि ज़हनी तवाज़ुन पिणु दुरुस्त न हो, जेका अक्सर घरां निकिरी हली वेंदी हुई ऐं असांखे हिस ॻोल्हे वापसि वठी ईंदा हुआसीं। जॾहिं त अॼु सुबुह खां वठी अमड़ घर मां ग़ाइबु हुई, जंहिंजी काफ़ी ॻोल्हा कई। संदसि ॾस पतो न मिलण ते हाला थाणे ते पिणु इतला ॾिनोसीं, जॾहिं त हाणे संदसि लाश मिलियो आहे। ॿिए तरफ़ फोती औरत जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे।